पाण एवरेज सीखी आहे हाणे पाण सिखंदासीं मीडियन। ठीक आहे, सिंधी में जेकॾहिं तव्हांखां को पुछे त इनखे सिंधी में चइबो आहे मध्यान। ठीक आहे, हाणे इहो छा हूंदो आहे, बिल्कुलु आसान आहे। इन में तव्हांखे पूरी नंबर ऑफ सीरीज़ ॾिनल हूंदी आहे, नंबर ॾिनल हूंदा आहिनि, तव्हांखे छा करिणो हूंदो आहे, मीडियन। हाणे मीडियन छा आहे तव्हां पहिरियों सम्झिजो। अच्छा ॾिसो, हाणे असां हिन सीरीज़ ते गौर कंदासीं। जेके नंबर ॾिनल आहिनि तव्हांखे हमेशह इहे नंबर ॾिनल हूंदा। हाणे तव्हां हिनखे काउंट कंदव त हे जेके आहिनि नंबर आहिनि 9। ठीकु आहे, हाणे मीडियन बिल्कुलु आसान आहे, माण्हुनि खे सिर्फ़ु ख़बर न हूंदी आहे, उन करे हरूभरू हुन जा नंबर मिस थी वेंदा आहिनि। मीडियन जो मतिलबु हूंदो आहे विच ॻोल्हणु। ठीकु आहे, मीडियन जो छा मतिलबु आहे, सिर्फ़ु विचो अंगु ॻोल्हणु। हाणे असां ॾिसंदासीं ॿाहिरि त असांखे ईअं लॻंदो त ॾिसो 4 नंबर हेॾो ऐं 4 नंबर हिन पासे ॾो, इन जो मतिलबु आहे असांजो मीडियन छा निकिरंदो 8। पर इहो ग़लति आहे। इन लाइ सिर्फ़ु हिकिड़ो रूल आहे जेको तव्हांखे ज़हन में रखिणो पवंदो, त इन सीरीज़ खे जेको आहे पहिरियों तरतीब ॾियणी पवंदी आहे, यानी कि इनखे असेंडिंग या डिसेंडिंग ऑर्डर। ठीकु आहे, हिकिड़ो हूंदो आहे असेंडिंग ऑर्डर। असेंडिंग ऑर्डर जो मतिलबु हूंदो आहे अॻ में नंढो अंगु पोइ वॾो। मिसाल अॻ में असेंडिंग ऑर्डर में कीअं 1 पोइ 2 पोइ 3 पोइ 4 पोइ 5। ठीकु आहे, ॿियो हूंदो आहे डिसेंडिंग ऑर्डर। इन जो मतिलबु छा हूंदो आहे, अॻ में वॾो अंगु, यानी अॻ में 9 पोइ 8 पोइ 7 पोइ 6 पोइ जेको आहे 5 पोइ 4 ऐं सो ऑन। इनखे चइबो आहे असेंडिंग या डिसेंडिंग ऑर्डर। हाणे जंहिंमें वणेव तव्हां इनखे तरतीब ॾेई सघो था, पर बहितर आहे त माण्हू हिनखे हिन में नंढ वॾाई तरतीब, सिंधी में हिनखे छा चइबो आहे, नंढ वॾाई तरतीब, यानी अॻ में नंढो अंगु पोइ वॾो अंगु। हाणे अचो त हिनखे पाण नंढ वॾाई तरतीब में लिखूं, यानी अॻ में नंढो अंगु कहिड़ो आहे हिन सॼी सीरीज़ में, असां ॾिसंदासीं 2 आहे। ठीकु आहे, उनखां पोइ असां ॾिसंदासीं छा आहे 3। अच्छा 3 ॾिसो 2 टाइम्स आयल आहे, 2 दफ़ा आयो आहे त 2 दफ़ा लिखंदासीं। अॼु मां अकेडमी ते इहो टॉपिक पढ़ायां पियो त कंहिं स्टूडेंट पुछियो सर 2 दफ़ा लिखी सघूं था? त हाणे हिन जो मिसाल ईअं आहे त हिकिड़ी छोकिरी खे ख़र्ची मिले थी। ठीकु आहे, हे 5 रुपया, हिकिड़े ॾींहुं 3 रुपया, हिकिड़े ॾींहुं 4 रुपया, हिकिड़े ॾींहुं 2 रुपया, हिकिड़े ॾींहुं 8, हिकिड़े ॾींहुं 9 वरी 7, त कंहिं ॾींहुं 3 रुपया बि त मिली सघे थी न। ठीकु आहे, या असां बाबर आज़म जो स्कोर मिसाल चऊं था, भाई हिकिड़े ॾींहुं हे 45, ॿिए ॾींहुं हे 30, त वरी नेक्स्ट डे ते 45 हणी सघे थो न। इन जो मतिलबु आहे कंहिं बि सीरीज़ में 2 दफ़ा नंबर अची सघे थो पियो, त असांखे 2 दफ़ा ई लिखिणो आहे। ठीकु आहे, हाणे ॾिसो हे 3 2 टाइम्स आहे, असां इन करे 3 हिते 2 दफ़ा लिखंदासीं। ठीकु आहे, उनखां पोइ अचो 3 खां पोइ छा आहे, कहिड़ो नंबर ईंदो आहे 4 मौजूदु आहे, लिखंदासीं। उनखां पोइ कहिड़ो लिखंदासीं 5। ठीकु आहे, उनखां पोइ 6 पोइ वरी 7 पोइ वरी 8 लिखंदासीं। हाणे काउंट कंदासीं, 9 पूरा आहिनि, 1 2 3 4 5 6 7 8। इन जो मतिलबु आहे हिकिड़ो खुटी पियो। कहिड़ो खुटी वियो आहे, 3 2 दफ़ा आहे असां लिखी आऊं। ठीकु आहे, ऐं 2 जेको आहे सो 1 दफ़ो आहे, इहो लिखी आऊं। हे थी वियो 2, हे 3, हे 3। अच्छा कॾहिं कॾहिं ईअं खुटी पवंदो आहे न, सम्झ में न ईंदी आहे ॻाल्हि, त तव्हां टिक कंदा वेंदो। ठीकु आहे, हाणे इहो 3 3 थी वियो, उनखां पोइ 4। ठीकु आहे, हे 4 बि थी वियो, उनखां पोइ 5, हे बि थी वियो, उनखां पोइ 6, हे बि थी वियो। ठीकु आहे, उनखां पोइ 7। अच्छा उनखां पोइ मां 9 न लिखियो आहे, सॉरी। ठीकु आहे, हाणे टिक करण सां ॾिसो ॻाल्हि क्लियर थी वई, वाज़े थी वई आहे, सम्झ में अची वई। हाणे पाण छा कंदासीं, हाणे असांखे विच ॻोल्हणो आहे। हाणे असां ॾिसंदासीं त हे 5 असांजे विच ते आहे, छो जो हे 4 नंबर हिन पासे ॾियूं ऐं 4 नंबर हिन पासे ॾियूं। ॾिसो हाणे असांजो जेको मीडियन आहे, हाणे तव्हांखे हेठों ईंदो फाइंड मीडियन, हीअं तव्हांखे सीरीज़ ॾिनल हूंदी, हेठों तव्हांखे ऑप्शन ॾिनल हूंदा, उते ॾेई तव्हांखे पहिरें ऑप्शन में 8 रखंदा। छो जो चवंदा जंहिंखे असेंडिंग ऐं डिसेंडिंग ऑर्डर जी ख़बर न हूंदी, उहो छा कंदो, जेकॾहिं मिसाल मीडियन जी ख़बर बि हूंदसि 8 खे टिक करे वेंदो। ठीकु आहे, ईअं न आहे करिणो। वरी मां ॿुधायांव थो, तव्हांजो जवाबु ग़लति थी वेंदो। पहिरियों हिनखे तरतीब ॾियणी आहे, उनखां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, विच ॻोल्हणो आहे, ऐं उहो अची वेंदो। मिसाल A 8, इहो ग़लति आहे, 8 न आहे। मिसाल B में हूंदो 5, C में मिसाल हूंदो 9। ठीकु आहे, D में तव्हांजो हूंदो 2, त तव्हां कंहिंखे टिक कंदो, हिनखे टिक कंदो, त असांजो 5 जेको आहे सो सही जवाबु आहे। ठीकु आहे, हाणे इन जो ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो। मिसाल हिकिड़ी सीरीज़ खणूं था पिया, 6 8 2 3 4 5 2 9 2। ठीकु आहे, हाणे बज़ाहिर असां जेकॾहिं ॾिसंदासीं त हे 3 4 ऐं 4 हिन पासे ॾिनो, 4 असांखे लॻे थो पियो त असांजो छा आहे, मीडियन आहे। पर तव्हांखे मां ॿुधायुमि त इहो ग़लति थी सघे थो पियो। इन करे असां पहिरियों छा कंदासीं, असां पहिरियों हिनखे असेंडिंग ऑर्डर में रखंदासीं, यानी सभिनि खां पहिरियों 2 मां हे टिक कंदो थो वञा जीअं ग़लती न थिए। वरी हुनखां पोइ हे 2 3 दफ़ा आहे, हिनखे असां 3 दफ़ा लिखंदासीं। ठीकु आहे, उनखां पोइ छा आहे 3 हिकिड़ो दफ़ो आहे, लिखियोसीं। उनखां पोइ 4 1 दफ़ो आहे, लिखियोसीं। उनखां पोइ कहिड़ो आहे 5 असां लिखी छॾियोसीं। मिसाल मां हिनखे अञा वधायां थो, हिनखे 8 ऐं 5 वरी कयां थो पियो। ठीकु आहे, हाणे 5 जेको आहे सो असांजो घणा दफ़ा अची वियो, 2 दफ़ा अची वियो। ठीकु आहे, हे असां 5 2 दफ़ा लिखी वियोसीं। उनखां पोइ छा ईंदो आहे 6 उहे मौजूदु आहे।
ठीकु आहे, 5 मां लिखियूं आहे, मां लिखियूं। 6 खां पोइ छा ईंदो आहे, 7 मौजूदु न आहे। उन खां पोइ 8 ॾिसो 2 दफ़ा आहे, मां टिक करे वेंदुमि, हे 8 हाणे उन खां पोइ मां कहिड़ो खणंदुमि, हे 5 बि टिक थियल हुयो, 2 दफ़ा खयल हुयो। उन खां पोइ कहिड़ो आहे, 9। ठीकु आहे, हाणे मां काउंट करे वेंदुमि, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। हिते ॾिसंदुमि, हे 3 4 5 6 7 8 9 10 11। हाणे हिन मतिलबु आहे असां सही लिखिया आहिनि। हाणे असां काउंट कंदासीं त जेको आहे सो 11 जो मतिलबु आहे 5 हिन पासे न हुजनि, ठीकु आहे, ऐं 5 हिन पासे न हुजनि, त हाणे असांजो विच कहिड़ो निकितो, 5 निकितो। इन करे असांजो आंसर छा आहे, 5 आहे। ठीकु आहे, आई होप तव्हांखे मीडियन सम्झ में अची वियो हूंदो। हाणे नेक्स्ट वीडियो में तव्हांखे मां मोड सेखारियां थो ऐं हिन जी कुझु क्वेश्चन्स मोकिलियां थो, प्रैक्टिस क्वेश्चन्स, उहे बि करे ॾेखारियो। थैंक यू।